सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जो वाक़ियो मुहर्रमुल हराम जी पहिरीं तारीख़ ते थियो हो। इन जो ताल्लुक़ मुहर्रमुल हराम सां इत्तफ़ाक़ी आहे, को फ़ज़ीलत जो या को ख़ुसूसियत जो न आहे। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे हस्ती आहिनि जंहिंजे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण दुआ घुरी। इन करे अव्हांखे मुराद रसूल ऐं दुआए रसूल चवंदा आहिनि। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे सहाबी आहिनि जेके इस्लाम खणी अचण खां पोइ सभिनी खां पहिरीं वञी सभिनी सरदारे कुफ़ार मक्का सरदारनि कुरैश वटि विया ऐं उन्हनि खे ॿुधाइण लॻा त मां मुस्लमान थी वियो आहियां, मूं इस्लाम क़बूल करे वरितो आहे, जंहिंखे बि विहणो आहे, जंहिंखे मुक़ाबिलो करिणो आहे त मां हाज़िर आहियां। शेख जमशेद, तव्हां खां अॻियों सवाल आहे त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शहादत जी मुख़्तसर वज़ाहत ॿुधायो। सभिनी खां अॻु में मां हिन ॻाल्हि जी वज़ाहत कंदुसि त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जो वाक़ियो मुहर्रमुल हराम जी पहिरीं तारीख़ ते थियो हो। पर इन ॻाल्हि खे असां ज़रूरु वज़ाहत कंदासीं त इन जो ताल्लुक़ मुहर्रमुल हराम सां इत्तफ़ाक़ी आहे, को फ़ज़ीलत जो या को ख़ुसूसियत जो न आहे त पहिरीं तारीख़ ते या मुहर्रमुल हराम जी का फ़ज़ीलत इन करे का वाज़े थिए थी। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जी शहादत जे बारे में मां चंद ॻाल्हियूं कंदुसि त उनजे फ़ज़ाइल छा हुया। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला उहे हस्ती आहिनि जंहिंजे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण दुआ घुरी। इन करे अव्हांखे मुराद रसूल ऐं दुआए रसूल चवंदा आहिनि। सैयदना उमर जे इस्लाम वठी अचण खां पोइ सहाबा किराम चवंदा हुआ त जंहिं ॾींहुं सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला इस्लाम खणी आया, इस्लाम क़बूल कयऊं, उन ॾींहं खां पोइ असां इज़त में वधंदा वियासीं। इस्लाम यानी दीन इस्लाम इज़त में वधंदो वियो, पोइ कॾहिं पोइटे कोन मोटियो। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला इस्लाम जे बारे में सहाबा किराम चवनि था त जंहिं ॾींहुं सैयदना उमर इस्लाम खणी आया, उन ॾींहं खां पोइ असां हरम शरीफ़ में बैतुल्लाह शरीफ़ में खुले आम नमाज़ पढ़ंदा हुआसीं। सैयदना